मदीने वाले साईं से दुरूद सलाम अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद नबील उम्मी व आलिहि व सल्लम अलैहि खड़की वारो हिकिड़ो त बंदि कयो खड़को करे दो जय अमर जे पेट में पालो बे उन यार सछाल फिटाई थो जय अमर जे पेट में पालो बे उन यार सछाल फिटाई थो हर साह तुझे खे संभालो बे उन यार सां छाल फिटाई थो जंहिं अमड़ जे पेट में पालियो बे उन यार सां छाल फिटाई थो हर साह तुझे खे संभालियो बे उन यार सां छाल फिटाई थो जंहिं अमड़ जे पेट में पालियो बे उन यार सां छाल फिटाई थो ओ तोखे ॼाण न हुई तूं ॿार हुई खणी सघंदो न पाण खे यार हुई ओ तोखे ॼाण न हुई तूं ॿार हुई खणी सघंदो न पाण खे यार हुई उन वक़्त पे रब खारायो पे उन यार सां छाल फिटाई थो उन वक़्त पे रब खारायो पे उन यार सां छाल फिटाई थो जंहिं अमड़ जे पेट में पालियो पे उन यार सां छाल फिटाई थो ओ तोखे पाणीअ मां इंसान कई वरी खानन जो सुखान कई ओ तोखे पाणीअ मां इंसान कई वरी खानन जो सुखान कई जियां तुझे दिलड़ीअ चायो पे उन यार सां छाल फिटाई थो जंहिं अमड़ जे पेट में पालियो पे उन यार सां छाल फिटाई थो ओ तोखे घोट करे घरवारी नहीं तोखे रूह जी राहत राणी नहीं ओ तोखे घोट करे घरवारी नहीं तोखे रूह जी राहत राणी नहीं निर्वार थी तो सां निभायो बे उन यार सां छाल फिटाई थो जंहिं अमड़ जे पेट में पालियो बे उन यार सां छाल फिटाई थो एॾो हाकिमत एहसान कई ऐ बने हूंदे नात ख़्वान कई एॾो हाकिमत एहसान कई ऐ बने हूंदे सन ख़्वान कई तुंहिंजे हर सदखे वरनायो पे उन यार सां
छाल फिटा